शहदादकोट में चारों तरफ मलेरिया और गैस्ट्रो के मुसलसल हमले, मकामी और ज़िली सतह पर हेल्थ डिपार्टमेंट मुकम्मल नाकाम, शहरी मुख्तलिफ अमराज के रहम व करम पर। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिन बरसाति जे दौरान काफ़ी तादाद में माण्हुनि खे जेको मलेरिया थियो आहे ऐं गैस्ट्रो थियो आहे, काफ़ी माण्हुनि खे बीमारियूं इन में रसियो आहे। जेके बि माण्हू हिन टाइम सरकारी अस्पताल वञनि था, जेके उन्हनि जे लाइ सरकारी किट आया आहिनि, उन्हनि में उहो रिज़ल्ट उन्हनि खे इहो थो मिले त हिन में इन्हनि खे त मलेरिया आहे। पर हू आम माण्हू जॾहिं करे पंहिंजे पैसनि ते वञी करे की प्राइवेट सरकारी स्टोरनि खां वञी वठे थो त उन में नेगेटिव थो अचे। इन जो प्रोसीजर असां पुछा करणु चाहियूं था त हिन अमले खां इहो छा माना नस्बत आहे, हिन जो छाजे करे इहो शइ थिए थो। आवाम खे जेको रिलीफ मिले थो, जेकी कोटा अचे थो असांजे हेल्थ डिपार्टमेंट में DHO साहब वटि, उन आवाम ताणी का बि शइ नथो पुॼे। हिन टाइम असां वटि एमरजेंसी बि न आहे की सरकारी अस्पताल में जेके माण्हू अचनि था उन्हनि खे फस्ट एड बि नथो मिले। उहे माण्हू वीचारा हितां डायरेक्ट लाणकाणे हली था वञनि, अधु रस्ते में वीचारा फोत था थी वञनि। हिन बरसाति जे टाइम अलाए केतिरनि जाइनि जे तादाद विया आहिनि। महिरबानी करे असां DHO साहब डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद को इहो अपील था कयूं, इन ते फुल फौरन एक्शन वठो वञे ऐं जेको आवाम जो माल अचे थो उनखे मिली वञे। जेको बि सरकारी निज़ाम जी तरफ़ां जेको बि रिलीफ उनखे आहे उनखे महिरबानी करे मिलणु खपे। जीअं इहे हथरादू जेकी ॿोॾी आहे असांजे शहदादकोट खे चौतरफ़ जेके आंदी वई, उनखां पोइ जेके असांजे शहदादकोट में मलेरिया जेको हिकिड़ो वायरस जनम वरितो, मां सम्झां थो 75% माण्हू मलेरिया में वठिजी विया। उनजो असल कारण इहे त हितां जी जेकी सिहत वारा इदारा आहिनि, उन्हनि जेके सरकारी तौर ते जेकी डिवाइस आहे, किट आहे, ज़रियनि खां मालूम थियो आहे त उन ते पॉज़िटिव अचे पियो। जेके आम जेके लेबॉरेटरियूं जेके कमु कनि पियूं शहदादकोट में, उन्हनि में रिज़ल्ट नेगेटिव पियो अचे। असां हिननि जो सॼो जेको बि सिस्टम आहे इहो सिहत इदारनि शहदादकोट डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट जे सिहत इदारनि जी उहा ज़िम्मेवारी आहे त हूअ हिकु बेकार डिवाइस किट उहा यूज़ बि थिए ऐं उनजो नोटिस वठनि ऐं हिन मलेरिया जेके आबो हवा आहे इन ते उहो कंट्रोल आणे सघनि। शहरी हेल्थ डिपार्टमेंट की कारकर्दगी से मुकम्मल नाखुश और परेशान, जबकि महकमा सेहत की कारकर्दगी इस वक्त ज़िला कंबर शहदादकोट के आवाम के सामने सवालिया निशान बन चुका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।